सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमाने आली शान है जहाँ मुते ॾह भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सजदाए शुक्र जो तरीक़ो। सजदाए शुक्र ऐं सजदाए तिलावत ॿिन्ही जो हिकु ई तरीक़ो आहे। तिलावत ऐं शुक्र जे सजदे जो मसनून तरीक़ो इहो आहे त बावुज़ू बीही अल्लाहु अकबर चवंदे सजदे में वञे ऐं घटि में घटि 3 भेरा सुबहान रब्बियल आला चवे, पोइ अल्लाहु अकबर चवंदे बीही रहे। पहिरियां ऐं बाद में 2 भेरा अल्लाहु अकबर चवणु सुन्नत आहे ऐं बीही करे सजदे में वञणु ऐं सजदे खां बाद बीही रहणु ही 2 क़ियाम मुस्तहब। सजदे तिलावत ऐं सजदे शुक्र लाइ अल्लाहु अकबर चवणु वक़्तु न हथ खणणा आहिनि ऐं न हिन में तशहुद आहे न सलाम। हज़रत सैयदना अबू इस्माइल मुर्रा रहमतुल्लाह ताला अलैह रोज़ानो 1000 नफ़िल अदा फ़रमाईंदा हुआ ऐं जॾहिं ज़ईफ़ थी विया त 400 नफ़िल पढ़ंदा हुआ। हारिस गनवी चवनि था त हिकु भेरे संदन एतिरो डिघो सजदो कयो, पाण एतिरो डिघो सजदो कयऊं एसि ताईं जो मिटीअ पेशानी खे नुक़सानु पहुचायो। 76 हिजरी में संदन जो इंतिकाल थियो। हज़रत सैयदना अबू इस्माइल रहमतुल्लाह ताला अलैह जो जॾहिं इंतिकाल थियो त घर वारनि मां कंहिं ख्वाब में हिन हाल में ॾिठो जो संदन सजदे वारी जॻह चमकंदड़ तारे वांगुरु रोशन आहे। त अर्ज़ु कयो इहो अव्हांजे चहिरे ते छा आहे? उन्हनि फरमायो मुंहिंजी पेशानी खे मिटीअ जे नुक़सानु पहुचाइण जे करे नूरानी कयो वियो आहे। अर्ज़ु कयो वियो आख़िरत में अव्हांखे कहिड़ो मक़ाम हासिलु थियो? फरमायूं बहितरीनु घरु आहे जंहिंजा अहल यानी रहण वारा हितां खां मुंतकिल यानी ट्रांसफ़र नाहिन थींदा, न ई उन्हनि खे मौत ईंदो आहे। अल्लाह